इस तरह सीरियस पेशेंट को कौन देखेगा आइंदा? कोई भी डॉक्टर हाथ नहीं लगाएगा कि ये मर जाएगा मेरे ऊपर एफआईआर हो जाएगी। एफआईआर कटण असांजे मसले जो हल न आहे। जिन्होंने डॉक्टर ने कोताही कई आहे उन्हनि खे घर भेरो कयो, उन्हनि जे ख़िलाफ़ इन्वेस्टिगेशन मुक़ररु कयो। इलाज कोन थो थिए त उहो क़त्ल ई चइबो त इहा क़त्ल ख़ता आहे, नेग्लिजेंसी आहे। जेकॾहिं असां अहिड़ा ई कासाई हुजूं, अहिड़ा ई पेशेंट मारींदड़ हुजूं त पोइ असां वटि पेशेंट अचनि छो? जो मौत न थियो आहे पर उनखे क़त्ल कयो वियो आहे। उसके बच्चे की जान गई है, हमें भी एहसास है। ऐं वार्ड जो जेके आहिनि, जेके भी वार्ड जा माण्हू जेके ज़िम्मेदार आहिनि उन्हनि खे कोन छॾींदुसि। अब बार की इलेक्शन में अस्पताल टारगेट किया गया है तो इसको मैं क्या कह सकती हूँ। जो वकालत से इलेक्शन से को ताल्लुक कोन्हे को। सिंध जा वकील हाणे हूअं ई सुजाग थी चुका आहिनि। जेके अवामी मसला आहिनि उन ते पंहिंजो रोल अदा कनि था। हैदराबाद जी सिविल अस्पताल में डेंगीअ में मुब्तला नौजवान हसनैन ज़रदारी जे फौत थियण बाद वकील ऐं डॉक्टर आमो साम्हूं थी विया आहिनि। नौजवान हसनैन ज़रदारी जे वालिद वकील आमिर ज़रदारी पारां सिविल अस्पताल जे एमएस डॉक्टर अली अकबर डायरी, प्रोफेसर डॉक्टर इकबाल शाह ऐं अमले खिलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल करायो वियो आहे। क़त्ल जो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ सिविल अस्पताल जा डॉक्टर ऐं पैरामेडिकल अमलो सरापा एहतजाज बणिजी वियो आहे। पेशेंट सीरियस कंडीशन में असां वटि आयो आहे ऐं उन जी कोर्ट इंक्वायरी जे लाइ चयो आहे हेल्थ केयर कमीशन खे। हाणे इंक्वायरी थी न आहे, उन खां पहिरीं ई असांजे पुलिस एसएचओ ऐं जेको आहे एसपी साहिबु उन्हनि ते एमएस साहब ते प्रोफेसर साहब ते मर्डर जी एफआईआर करे छॾी आहे। जेकॾहिं असां अहिड़ा ई कासाई हुजूं, अहिड़ा ई पेशेंट मारींदड़ हुजूं त पोइ असां वटि पेशेंट अचनि छो? पर ही जेका ब्लैकमेलिंग शुरू कई वई आहे, सहूलियतूं न हुजणी या सहूलियतूं हुजण, जेको आहे ही ब्लैकमेल जेके प्रोफेसरनि ते एफआईआरूं, एमएस ते एफआईआरूं, ये जगह ब्लैकमेलिंग है इया खत्म थियण खपे। हर एंगल से आप इन्वेस्टिगेशन कराएं। डेंगू वायरस जो है ये कोई हॉस्पिटलों से नहीं लगता, ये आपको पता है कि वायरल है। और जब ऐसी कंडीशन में हमारे पास पेशेंट आते हैं जिनको उनके घर वाले, उनके प्यारे भी उनको नहीं टच करते, यही डॉक्टर्स, यही नर्सेज, यही पैरामेडिकल उनको जो है उनकी ट्रीटमेंट करते हैं। तो आप ये तहकीकात करें और ये इन्वेस्टिगेशन करें और ये एफआईआर जो डॉक्टर्स पे है, एमएस साहब पे, इसको फिलफॉल कैंसिल करें। नौजवान हसनैन जे फौत थियण ऐं डॉक्टरनि जी लापरवाहीअ ख़िलाफ़ वकील भी एहतजाज कंदे रोडनि ते निकिरी आया आहिनि। ॿिए तरफ़ फौत थी वियल नौजवान हसनैन ज़रदारी जे वालिद वकील आमिर ज़रदारी मेहरान टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिविल अस्पताल में डॉक्टरनि जे वक़्त सिर इलाज न थियण करे संदसि पुटु फौत थियो आहे। उहो अस्पताल में इलाज लाइ डॉक्टरनि खे मिनथूं कंदो रहियो पर संदसि कंहिं बि न ॿुधी। मुंहिंजो नंढड़ो बेसिकली तौर ते डेंगी में हो, डेंगी में स्टेबल थी चुको हो, हफ़्तो खनि घर हुयो। उन खां पोइ उनखे जेका थोड़ी तकलीफ़ थी, साह जी तकलीफ़ थी। असां साह जी तकलीफ़ जे ख़ातिर खणी वियासीं सिविल अस्पताल हैदराबाद में। 9:30 बजे असां वार्ड में शिफ्ट थियासीं, मेडिकल वार्ड 2 में। मेडिकल वार्ड में 2 में आचर जो ॾींहुं हुयो। डॉक्टरनि खे मिनथूं मेड़ूं हेॾा होॾा जेके डॉक्टराणियूं वेठियूं उहे सिर्फ़ु मैसेजनि ते शुमार हुयूं। ऐं उन जॻह ते हक़ीक़त इहा आहे त आउं पंहिंजे नंढड़े जे मोए जी पथारी ते वेठो आहियां। ऑफिस जेका आहे डॉक्टरनि जी, जेका पीजी डॉक्टरनि वेठियूं उन्हनि जी जेका ऑफिस आहे उहा उन्हनि जी सीट हिकिड़ी पई सोफ़े वारी, उन ते पेशेंट हिकिड़ो सुतो पियो आहे। पोइ डॉक्टराणी आहे या नर्स आहे, उहा ड्रिप हथ में झलियो बीठी आहे। ॿियूं डॉक्टराणियूं माशाल्लाह मैसेज वेठियूं कनि। मुंहिंजो नंढड़ो व्हील चेयर ते वेठो रहियो। व्हील चेयर ते मां मिनथूं कंदो रहियुसि, बाबा व्हील चेयर ते वेठो आहे छोकी तबियत नासाज़ आहे। पर तक़रीबन असां व्हील चेयर ते वेठा रहियासीं, न मूंखे बेड मिलियो, न मुंहिंजे नंढड़े खे कंहिं ट्रीटमेंट कई। साईं सां राब्तो कयो, अली अकबर साहब सां। अली अकबर साहब शायदि किथे मीटिंग में मसरूफ़ हुआ। नेट 3:30 बजे धारे मुंहिंजे सम्झ में साईं मूंखे बेगरिंग कई जो यार ॻाल्हि आहे त मुंहिंजो नंढड़ो बीमार आहे ऐं महिरबानी कर उनजी कंडीशन टिपिकल आहे, डॉक्टरियूं ॾिसण जे लाइ तयारु कोन्हनि। साईं चयो त मां डॉक्टर मुजीब साहब खे चवां थो, कलवट साहब खे, उहो तव्हां सां बसि। साईं फ़ोन रखी मन मथां मुजीब कलवट साहब जी मूंखे फ़ोन आई, अदा किथे आई? मुंहिंजो सर मां वार्ड में आहियां। चई त मां आरएमओ खे मोकिलियाऊं थो, अचे थो आरएमओ ऐं डॉक्टर खे बि वठियो थो अचे, तव्हांजी ट्रीटमेंट करायूं था। आरएमओ साहब आयो, डॉक्टर खे वठी आयो। डॉक्टर आयो, डॉक्टर जी ट्रीटमेंट कई। ट्रीटमेंट में सिर्फ़ु सर हिकिड़ी ड्रिप लॻी, न कंहिं प्रोफेसर खे कॉल थी, न कंहिं रजिस्ट्रार खे कॉल थी, न ई को उतां जो को पीजी डॉक्टर जेको मुंहिंजे नंढड़े खे चेकअप करण जे लाइ आयो। असांखे बेड मिलियो, पहिरियां हिकिड़ो बेड मिलियो। कहिड़ो बेड? स्ट्रक्चर वारो, स्ट्रक्चर ते उनखे सुम्हारियोसीं, स्ट्रक्चर ते पासे में करे लॻायोसीं। पोइ आरएमओ साहब आयो, पोइ बेड असांखे पुठे बैक साइड वारे साइड ते असांखे बेड मिलियो। उन बेड ते नंढड़े खे सुम्हारियोसीं, पर उन हिकिड़ी ड्रिप ते। सर उहो ॾींहुं वियो। ॿिए ॾींहं ते राति जो 9 बजे उनजी कंडीशन टिपिकल थी, ब्लड अचणु शुरू थियो, उनखे ब्लड अचणु शुरू थियो। त मां साईं खे फ़ोन कई, मुंहिंजो सर मुंहिंजे नंढड़े जी तबियत ॾाढी सीरियस कंडीशन थींदी थी वञे
ऐं डॉक्टर अञा ताईं का प्रोफेसर कोन आई आहे न का चाहे। ऐं हक़ीक़त बि आहे अली अकबर साहिब जे हथ में न प्रोफेसर आहे न रजिस्ट्रार आहे न PG डॉक्टर आहिनि हिन जे अंडर में। ऐं मूं पहिरें ॾींहुं जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई उहा बि तव्हां ॿुधी हूंदी, उन में बि मूं इहा ई ॻाल्हि कई त मां मेडिकल वार्ड 2 खे कोन छॾींदुसि। हिन वक़्त में मुंहिंजी इहा ई ॻाल्हि आहे त मेडिकल वार्ड 2 ज़िम्मेदार आहे। न मूं वटि ॿिए ॾींहं ते रजिस्ट्रार आयो आहे, न मुंहिंजो को प्रोफेसर उते आयो आहे, न हुननि जी कंहिं कॉल ते को इन्फेक्शन जेके डॉक्टर खे घुरायो वियो आहे। सर उहो इन्फेक्शन जेको आहे सो 22 जी 21 जी असां वटि रिपोर्ट पियल आहे। शुरू में असां इन्फेक्शन जी जेका रिपोर्ट कराई आहे उहा बि साईं जन ॾिसी वठनि, जेका 21 जी रिपोर्ट आहे उहा बि ॾिसी वठनि। शुरू में असां आया आहियूं त इन्फेक्शन 300 ते 400 ते बीठो आहे। जॾहिं 21 तारीख़ थी आहे त 22 तारीख़ जी जेका रिपोर्ट आई आहे इन्फेक्शन 20,000 ते बीठो आहे। हाणे अमां अंदाज़ो ॿुधायो त उन इन्फेक्शन सॼो छोकिरे खे घेरे वरितो। न ICU में इन्फेक्शन जो इलाजु थियो, छो जो ICU बेसिकली तो ते मैनेज कंदो आहे वेंट खे, साह खे। ICU में केर बि प्रोफेसर जेकॾहिं आयो हुजे, मूंखे 22 तारीख़ ते ख़बर पई त तव्हांजे लाइ बोर्ड मुक़ररु थियो आहे, प्रोफेसर 7 प्रोफेसर मुक़ररु थिया आहिनि, उहे सुभाणे तव्हां वटि विज़िट कंदा। 22 तारीख़ ते मां पंहिंजे पुट जो लाश खणी आयुसि। सर अॻियां जो लाअमल इहो ई हूंदो त मुंहिंजो इहो ई लाअमल आहे त आऊं वार्ड जो जेके आहिनि, जेके बि वार्ड जा माण्हू जेके ज़िम्मेदार आहिनि उन्हनि खे आऊं कोन छॾींदुसि। इहो सवाल ई पैदा न आहे मां छॾियां, न हुननि सां मुंहिंजो को कॉम्प्रोमाइज़ आहे, न हुननि सां मुंहिंजी ॻाल्हि आहे। छाजे करे जो ॾिसो त ज़िम्मेदारी रिस्पॉन्सिबिलिटी अली अकबर साहिब जेको MS आहे उहो सिर्फ़ु इस्टेब्लिशमेंट खे संभालींदो आहे। उनजो कमु न आहे त ट्रीटमेंट करणु या जेका असां प्रोफेसरनि खे अरेंज करणु या उहो आहे प्रोफेसर जो कमु आहे। वार्ड जंहिंजो आहे हुनजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, छो जो मां बि हिते सिविल अस्पताल में कमु कयो आहे। ईअं कोन्हे त को MS जो कमु हूंदो आहे सिर्फ़ु इस्टेब्लिशमेंट खे पंहिंजे खे संभालणु ऐं पंहिंजी शयूं मैनेज करे ॾियणु। हा, जेकॾहिं शयूं मैनेज न थियूं आहिनि त रिस्पॉन्सिबिलिटी आहे MS साहिब जी। पर जेकॾहिं हुननि लिखियूं आहिनि, कालका लिखी आहे, कालका कई आहे, या को बुक इहो इंडस बुक को लिखियो आहे, जेकॾहिं लोकल परचेजिंग में लिखियो आहे, जेकॾहिं अली अकबर साहिब न कयो आहे त रिस्पॉन्सिबिलिटी अली अकबर साहिब जी आहे। पर हिननि का बि अहिड़ी बुक लोकल बुक ते का बि लोकल परचेज न कई आहे मुंहिंजे बचे जे लाइ, न का हिननि का बुक में का शइ लिखी आहे। प्रोफेसर विज़िट करण जे लाइ कोन आयो आहे बादशाह। ऐं जॾहिं पटिशन दाख़िल कई आहे, जॾहिं मुंहिंजो पुटु ICU में आहे, उन टाइम ते मुसरत बलोच साहब आई आहे, सो बि पुछंदी आई आहे त तव्हां असांजे ख़िलाफ़ु पटिशन दाख़िल कई आहे, हेठि मूंखे मिली आहे, तव्हां कई आहे पटिशन दाख़िल, छा मसइलो आहे, तव्हां अचो मुंहिंजी ऑफिस ते वेही मसइलो था हल कयूं। मां हुनजी ऑफिस कोन वियुसि, मूंखे MS साहिब खे मूं शिकायत करे छॾी आहे। MS साहिब खे मूं चई छॾिया, उहो फ़िलहालु पंहिंजे नंढड़े खे मां ट्रीटमेंट करायां, उनखां पोइ पाण हिन शिकायतनि खे ॾिसी वठंदासीं। खुसूसन जो वकला बरादरी ने एक इशू उठाया था हसनैन लुत्फ़ जरदारी का, तो उसमें मैं आपको अपडेट करूंगा। ये 17 साल बच्चे की उम्र है। ये हमारे पास इतवार के दिन यहाँ आया था। पहले ये डेंगू पॉजिटिव केस था और शाफे अस्पताल में इसका 3 दिन इलाज हुआ है। यहाँ एक चीज़ मैं वाज़ेह करता चलूँ कि 400 से 500 के करीब डेली एडमिशन होती है, डेली डिस्चार्ज होते हैं पेशेंट। मेडिकल सुपीरियर ना किसी की एडमिशन करता है, ना किसी की ट्रीटमेंट करता है, ना किसी को डिस्चार्ज करता है। उसके बावजूद भी नाम देने का मकसद ये है कि इस इदारे की जो साख है उसको नुकसान पहुंचाया जाए। मैं अभी यहाँ वाज़ेह करना चाहता हूँ कि अगर हमारे डॉक्टरों की गफलत है तो उनको सज़ा मिलनी चाहिए, लेकिन उनका एक तरीक़ेकार होता है। लेकिन अगर हर पेशेंट पे 302 का मुकदमा दर्ज होगा तो फिर कौन सा डॉक्टर सीरियस मरीज का इलाज करेगा। इस वक्त मेरे पास 59 लोग हैं जो वेंटिलेटर पे हैं, ICU में। अब मैं खुद प्रोफेशनल डॉक्टर हूँ, मुझे पता है कि अल्लाह सबको सेहत दे, 59 तो ठीक होकर घर नहीं जाएंगे ना, वो क्रिटिकल कंडीशन में, कोई एक दो हो सकता है एक्सपायर भी हो जाए। तो ये FIR के जरिए हम इलाज कैसे करेंगे लोगों का, किस तरह ये हम कहाँ लेके जा रहे हैं इदारे को। अब बार की इलेक्शन में अस्पताल टारगेट किया गया है तो इसको मैं क्या कह सकता हूँ। इस तरह सीरियस पेशेंट को कौन देखेगा आइंदा, कोई भी डॉक्टर हाथ नहीं लगाएगा कि ये मर जाएगा मेरे ऊपर FIR हो जाएगी। हाणे ॾिसजे त वकीलनि ऐं डॉक्टरनि में शुरू थियल उहो दंगल किथे थो दंग करे ऐं सिविल अस्पताल इंतिज़ामिया समेत ज़िले इंतिज़ामिया डेंगीअ ते ज़ाब्ते आणण लाइ कहिड़ियूं पई कोशिशूं वठे।